इंतज़ामिया खे अपील था कयूं त मुंहिंजे भाउ जे कातिलनि खे जल्द अज़ जल्द असां सां वॾो ज़ुल्म थियो। असां हिन जो कहिड़ो ॾोह कयोसीं? असां न कंहिंसां विढ़ण जहिड़ा आहियूं, न असां कंहिंसां फॾे फसाद जहिड़ा आहियूं। असां हिकु मिसकीन ग़रीब माण्हू आहियूं, असां हिकु शरीफ़ इंसान आहियूं। असांजो कंहिंसां बि को बि वेर न आहे, न कंहिंसां असांजी दुश्मनी आहे। असां हिकु ग़रीब असांजो भाउ न कंहिंसां ॻाल्हाइण जहिड़ो ई न हो। पंहिंजी ड्यूटी खां घर, घर खां ड्यूटी। असां वरी बि चीफ जस्टिस अहमद अली शेख साहब खे अर्ज़ु था कयूं, अपील था कयूं, ख़ुदा रा असांजो हक़ करे असांखे जल्द अज़ जल्द इहे जेके बि मुजरिम आहिनि, जेके बि खूनी आहिनि, उन्हनि खे जल्द अज़ जल्द सज़ा ॾियाराइनि। असांखे पंहिंजो खून जो हिसाब वठी ॾिए। महिरबानी।